ओम शांति। अॼु जी मले तारीख़ आहे 2/2/2024। मिठा मिठा बाप त चवनि था मीठे मीठे ॿार ऊच पद पाइण लाइ बाप तव्हांखे जो पढ़ाईंदा आहिनि उन्हनि खे ज्यों जो त्यों धारण करो। सदा श्रीमत ते हलंदा हलो। प्रश्न: कॾहिं बि अफ़सोस न थिए हुन जे लाइ कंहिं ॻाल्हि ते सुठी रीति वीचार करो। उत्तर: हर हिकु आत्मा जो पार्ट वॼाए थी उहो ड्रामो में एक्यूरेट नूंदल आहे। ये अनादि अविनाशी ड्रामो आहे। हिन ॻाल्हि ते वीचार करो त कहिड़ी बि ॻाल्हि में अफ़सोस न थी सघंदो। अफ़सोस उन्हनि खे थींदो आहे जो ड्रामा जे आदि मध्य अंत खे रियलाइज़ न कंदा आहिनि। अफ़सोस उन्हनि खे थींदो आहे कि इहो छो थो थिए, हाणे छा थींदो, कीअं थींदो। जो हिन ड्रामा जे आदि मध्य अंत खे रियलाइज़ न कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ड्रामा खे ज्यों जो त्यों साक्षी थी करे ॾिसणो। हिन में रोइण रुसण जी ॻाल्हि न आहे। ओम शांति। रूहानी बाप वेई रूहानी ॿारनि खे सम्झाइनि था कि आत्मा केॾी नंढी आहे न, ॾाढी नंढी आहे। ऐं नंढी सी आत्मा सां शरीर केतिरो वॾो ॾिसण में ईंदो आहे। आत्मा जो हिन अखियुनि सां नज़र नथी अचे, लेकिन असांजो शरीर केॾो वॾो ॾिसण में ईंदो आहे। नंढी सी आत्मा अलॻि थी वञे त पोइ कुझु बि न थी सघंदो आहे। आत्मा जे मथां वीचार कबो आहे। एतिरी नंढी बिंदी छा कमु कंदी आहे न। मैग्नीफाइंग ग्लास हूंदो आहे, उन सां नंढा नंढा हीरा ॾिसंदा आहिनि। कोई दाग आदि त न आहे। त आत्मा बि केतिरी नंढी आहे कि कहिड़ो मैग्नीफाइंग ग्लास आहे जंहिंसां ॾिसंदा आहियूं। रहंदी किथे आहे, छा कनेक्शन आहे। इन अखियुनि सां केतिरो वॾो धरती आसमान ॾिसण में ईंदो आहे। बिंदी निकिरी वञे त कुझु न रहंदो आहे। पोइ कुझु ॾेखारे में ॾे, कुझु बि ॾेखारे में न ॾे। जीअं बिंदी बाप उअं आत्मा बि बिंदी आहे न। एतिरी नंढी आत्मा प्योर इम्प्योर ठहींदी आहे। इहा ॾाढी वीचार करण वारी ॻाल्हि आहे। ॿियनि खे ॿिया कोई न ॼाणंदा आहिनि आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे। एतिरी नंढी आत्मा शरीर में रही छा वॼाईंदी आहे। एतिरी नंढी सी आत्मा शरीर में रही छा वॼाईंदी आहे, छा ॾिसंदी आहे। हुन आत्मा में सॼो पार्ट भरियलु आहे। 84 जन्मनि जो पार्ट भरियलु आहे। कीअं उहा कमु कंदी आहे, वंडर आहे न। एतिरी नंढी सी बिंदी में 84 जन्मनि जो पार्ट नूंदल आहे। बाबा चवनि था एतिरी नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो पार्ट नूंदल आहे। हर सेकेंड जो पार्ट नूंदल आहे। हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। शरीर सां आत्मा निकिरी वई त शरीर मरी वियो। केतिरो वॾो शरीर आहे न, केतिरी नंढी सी आत्मा। इहे बि बाबा ॾाढो बार सम्झायो अथई कि मनुष्यनि खे कीअं पतो पए कि सृष्टि चक्कर हर 5000 वर्ष पोइ फिरंदो ई रहंदो आहे। मनुष्यनि खे कीअं पतो पए, बाबा सम्झायो अथई कि इहे बि बाबा ॾाढो बार सम्झायो अथई कि मनुष्यनि खे कीअं पतो पए कि सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे 5000 साल। फलानो मरी वियो, इहा कोई नई ॻाल्हि न आहे। उन्हनि जी आत्मा इहो शरीर छॾे ॿियो अथई। 5000 वर्ष पहिरियों बि हिन नाम रूप खे हिन समय छॾियईं। 5000 पहिरियों बि हुन आत्मा हिन नाम रूप खे छॾियईं। आत्मा ॼाणंदी आहे असां हिकु शरीर छॾे ॿिए में प्रवेश कंदा आहियूं। हाणे तव्हां शिव जयंती मल्हाईंदा आहियो, ॾिसंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों बि शिव जयंती मल्हाई हुई। हर 5000 वर्ष पोइ शिव जयंती जो हीरे तुल्य आहे, मल्हाईंदा ई ईंदा आहियूं। इहे सही ॻाल्हि आहे। वीचार सां अगरि मंथन करिणो हूंदो आहे जो ॿियनि खे सम्झाए सघूं। असां वीचार सां अगरि मंथन करिणो हूंदो आहे जो असां ॿियनि खे सम्झाए सघूं। इहे त्योहार हूंदा आहिनि, तव्हां चईंदा आहियो नई ॻाल्हि न आहे। हिस्ट्री रिपीट थींदी रहंदी आहे। जो पोइ 5000 वर्ष पोइ जो बि पाठदारी आहिनि उहे पंहिंजो शरीर वापसि उअं ई वठंदा, उअं ई छॾंदा।
त हीअ कोई नई ॻाल्हि न आहे। हिकु नाम रूप देश काल छॾे ॿियो वठंदा आहिनि। इन ते वीचार सागर मंथन करे अहिड़ो लिखिणो आहे जो मनुष्य वंडर खाए। ही कीअं आत्मा हुन ई समय सभु कुझु कमु हले थो। ॿारनि सां असां पुछंदा आहियूं अॻियां कॾहिं मिलिया आहियो, एतिरी नंढी सी आत्मा सां बाबा पुछणो हूंदो आहे, साईं पुछणो हूंदो आहे, तव्हां हिन नाम रूप सां अॻियां मूंसां कॾहिं मिलिया आहियो? आत्मा ॿुधाई त ॾाढा चईंदा आहिनि हा बाबा तव्हां खां असां कल्प पहिरियों मिलियासीं। सॼो ड्रामा जो पार्ट ॿुधी में आहे, उहो हूंदो आहे हद जे ड्रामा जे एक्टर्स। इहा आहे बेहद जो ड्रामा। इहो ड्रामो ॾाढो एक्यूरेट आहे, इन में ज़रा बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। उहो बाइस्कोप हूंदा आहिनि हद जा, मशीन ते हलंदा आहिनि, 2-4 रोल बि थी सघंदो आहे जो फिरंदा रहंदा आहिनि। इहे त अनादि अविनाशी हिकु ई बेहद जो ड्रामो आहे न, हुननि में त 2-4 रोल बि थी सघंदा आहिनि। इहे त अनादि अविनाशी हिकु ई बेहद जो ड्रामो आहे जो 5000 साल जो हिकु ई रोल आहे। इन में एतिरी नंढी आत्मा हिकु पार्ट वॼाए पोइ ॿियो वॼाईंदी आहे। 84 जन्मनि जो केॾो वॾो फिल्म रोल हूंदो आहे न। इहा आहे कुदरत। कोई जी बुद्धि में वेंदो आहे, आहे त रिकॉर्ड मिसल ॾाढो वंडरफुल आहे न। बाबा चवनि था आहे त रिकॉर्ड मिसल ॾाढो वंडरफुल आहे। ये पाठ 84 लख त थी न सघनि, 84 त चकर आहे। हिननि जी पहचान कीअं मिले? अख़बार वारनि खे बि सम्झायो त विझंदा, मैगज़ीन में बि घड़ी घड़ी विझी सघंदा आहियो। असां हिन संगम जे समय जी ई ॻाल्हि कंदा आहियूं। सत्युग में त इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। त अॼु बाबा असांखे ॿुधाइनि था कीअं इहे ड्रामो जो 84 जन्मनि जो रोल, 84 जो चक्कर जो जेको आहे, हर हिकु आत्मा जे पंहिंजे जन्मनि जो पार्ट पंहिंजी आत्मा में ढूंढल आहे। 84 जन्मनि जो केॾो वॾो फिल्म जो रोल, जीअं आत्मा 84 जन्म वरितो उन्हनि जो उहो हिकु ई भरियलु आहे ऐं रिपीट थींदो रहंदो आहे। त बाबा चए थो हीअं अख़बारनि में मैगज़ीन में बि विझी सघंदा आहे। संगम में त इहे ॻाल्हियूं, सत्युग में त इहे ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि, न कलयुग में आहिनि। जानवर आदि जो बि आहिनि सभिनि जे लाइ चईंदासीं 5000 पोइ वरी ॾिसंदासीं, फ़र्क़ु न पइजी सघंदो आहे। ड्रामा में सॼी नूंद आहे न। सत्युग में जानवर बि ॾाढा ख़ूबसूरत हूंदा। इहा सॼी वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। जीअं ड्रामा जी शूटिंग थींदी आहे न, मक्खी उड़ी उहा बि निकिरी वई त पोइ रिपीट थींदी। हाणे असां हिन नंढी नंढी ॻाल्हियुनि जो ख़्यालु त न कंदा आहियूं न। पहिरों त बाप ख़ुदि चईंदा हुआसीं कल्प जी संगम युग हिन भाग्यशाली रथ में ईंदो आहे। आत्मा चई कीअं हिन में ईंदा आहिनि, आत्मा चईंदी आहे कीअं हिन में ईंदा आहिनि, कीअं हिन में ईंदा आहिनि। एतिरी नंढी सी आत्मा मां बिंदी मां हिन में ईंदी आहियां, कीअं ईंदी आहे? बाबा चवनि था असां कल्प हिन भाग्यशाली रथ में ईंदा आहियूं। आत्मा चई कीअं मां हिन में ईंदी आहियां, एतिरी नंढी सी बिंदी। उन्हनि खे पोइ ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿारनि में बि जो सम्झूं आहिनि उहे ई सम्झी सघंदा आहिनि। त असां में जो सम्झूं आत्मायूं आहिनि उहे ई बाबा जी ॻाल्हियूं सम्झी सघंदा आहिनि। हर 5000 वर्ष पोइ मां ईंदो आहे। केतिरी वंडरफुल पढ़ाई आहे न। बाप वटि ई एक्यूरेट नॉलेज आहे जो बाबा ॿारनि खे ॾींदा आहिनि। तव्हां में कोई पुछे तव्हां झटि चईंदा सत्युग जी आयु 1250 वर्ष जी आहे। हिकु जन्म जी आयु 150 वर्ष थींदी आहे। केतिरो पाठ वॼाईंदा आहिनि। हिकु जन्म जी आयु, असां हिकु आत्मा 150 साल शरीर वठी छा कंदी? केतिरो पाठ वॼाईंदा आहिनि। बुद्धि में सॼो चक्र फिरंदो रहंदो आहे। असां 84 जन्म वठंदा आहियूं। सॼी सृष्टि अहिड़ी ईअं चक्कर में फिरंदी ई रहंदी आहे। सॼी सृष्टि ईअं चक्कर में फिरंदी ई रहंदी आहे। इहा अनादि अविनाशी ड्रामो ठहियलु आहे न।
इन में नई एडिशन न थी सघंदी आहे। गायन बि आहे, चिंता ताकी कीजिए जो अनहोनी हुई, जो थींदो आहे उहो ड्रामा में नूंदी आहे, कुझु नयो त थींदो ई न आहे, त असां कंहिंजी चिंता करो, साक्षी थी करे ॾिसणो पवंदो आहे। हुन नाटक में कोई अहिड़ो पार्ट हूंदो आहे त जो कमज़ोर दिलि वारा हूंदा आहिनि न उहो रोइण लॻी वेंदा आहिनि। आहे त नाटक ई ये रियल आहे, हिन में हर आत्मा पंहिंजो पार्ट वॼाईंदी आहे। ड्रामा कॾहिं बंदि न थींदो आहे न, ड्रामा कॾहिं बंदि न थींदो आहे। हिन में रोइण रुसण जी कोई ॻाल्हि कोन्हे, कोई बि नई ॻाल्हि थोरी आहे। अफ़सोस उन्हनि खे थींदो आहे जो ड्रामा जे आदि मध्य अंत खे रियलाइज़ न कंदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो, हिन समय जो असां हिन ज्ञान सां पद पाईंदा आहियूं, चकर लॻाए करे पोइ उहो ई ठाहींदासीं। इहा वॾी आश्चर्यवत वीचार सागर मंथन करण जी ॻाल्हि आहे। हिन समय जो असां हिन ज्ञान जे सां पद पाईंदा आहियूं, चकर लॻाए करे पोइ उअं ई ठाहींदासीं। त बाबा चवनि था इहा ॾाढी वॾी आश्चर्यवत वीचार सागर मंथन करण जी ॻाल्हि आहे। कोई बि मनुष्य हिन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदो आहे। ऋषि मुनि बि चईंदा हुया असां रचना खे न ॼाणंदा आहियूं। उन्हनि खे छा पतो कि रचना एतिरी नंढी बिंदी आहे, उहा नई सृष्टि जो रचता आहे। तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, ज्ञान सागर आहिनि न बाबा, इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार ई सम्झाईंदा आहियो। तव्हां थोरी चईंदा असां न ॼाणंदा आहियूं, तव्हांखे बाप हिन समय सभु सम्झायो अथई न बाबा, केॾो सारो ज्ञान असांखे ॾिनो अथई। तव्हांखे कोई बि ॻाल्हि में अफ़सोस करण जी ज़रूरत न आहे, तव्हांखे सदैव हर्षित रहणो आहे। उन ड्रामा जी फिल्म हलंदे हलंदे घिसी वेंदी आहे, पुराणी थी वेंदी आहे, पोइ बदिली कंदा आहिनि, पुराणी खे खलास करे ॾींदा आहिनि। इहे त बेहद जो अविनाशी ड्रामो आहे। इहे ॻाल्हियूं करे वीचार करे पको करे वठिणो खपे। इहे ड्रामो आहे न, असां बाप जी श्रीमत ते हली पतत खां पावन ठहूं था न, ॿियो कोई ॿुधाए ॻाल्हि न थी सघंदी आहे जंहिंसां असां पतत सां पावन ठही वञूं अथवा तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वञूं। पाठ वॼाईंदे असां सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिया, पोइ सतो प्रधान ठहिणो आहे। पाठ वॼाईंदे असां सतो प्रधान खां तमो प्रधान थी वियासीं, हाणे वरी असांखे सतो प्रधान ठहिणो आहे। बाबा चवनि था न आत्मा विनाश खे पाए सघंदी आहे, न पाठ विनाश खे पाए सघंदो आहे। इहे ॻाल्हियूं ते कोई जो वीचार न हलंदो आहे। मनुष्य त ॿुधी करे वंडर खाईंदा आहिनि, वाह उहो त सिर्फ़ु भक्ति मार्ग जे शास्त्र ई पढ़ंदा रहंदा आहिनि, रामायण भगवत गीता आदि। इन में त वीचार सागर मंथन करणो हूंदो आहे। बाबा जे ज्ञान में त वीचार सागर मंथन करणो हूंदो आहे। भई ग्रंथ शास्त्र गीता ऐं रामायण भागवत पढ़ण जो उद्देश्य छा आहे, हिननि खे पढ़ी करे तव्हांखे छा खपे। मेन माण्हुनि खे आहे कि असांखे सुख मिले, शांती मिले, ख़ुशी मिले, त उहो वीचार कर असांजे जीवन में सुख शांती ख़ुशी छो न आहे, पहिरियों हुई, असां में कहिड़ी विकार बुराइयूं आहिनि, कहिड़ी कमी कमज़ोरियूं आहिनि। हिननि सां मुक्ति पाइण लाइ रामायण भागवत पढ़ण जी ॻाल्हि थोरी आहे। हर हिकु ॻाल्हि जे बारे में वीचार करो, असांखे जीवन में दुख छो थो थिए, असांखे जीवन में परेशानी छो थी थिए, पंहिंजे कर्मनि खे सुधारो न। सिर्फ़ु रामायण भागवत गीता पढ़ण सां थोरी थींदो। हुन में चलो उहो बि जो तव्हां पढ़ो था उन्हनि में छा लिखियलु आहे, उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झी करे पंहिंजे जीवन में परिवर्तन लायो न। जो हुननि में बि अटे में नमक मिसल कुझु त सुठो लिखियलु ई आहे, त उन्हनि खे असांखे धारण करिणो आहे। बेहद जो बाप जो सम्झाईंदा आहिनि, उन्हनि खे जो त्यों असां धारण करूं त सुठो पद पाईंदासीं, अर्थात सुठो जीवन जींदासीं न। असां हिकु जहिड़ी धारणा न थींदी आहे, असांखे सभिनि खे न थींदी आहे। नंबरवार आहिनि बाबा चवनि था सभी आत्माउनि जी बुद्धि न हिकु बर्तन आहे, कंहिंजी बर्तन ॾाढो वॾो आहे, ब्रह्मा बाबा जो बर्तन ॾाढो वॾो आहे। हुन खां पोइ नंबरवार एॾा सारा बर्तन आहिनि, पोइ जंहिंमें जेतिरो धारणा थी।
कोई त ॾाढी महीनता सां सम्झाईंदा आहिनि। अॼुकल्ह जेल में बि भाषण करणु वेंदा आहिनि, वैश्यनि वटि बि वेंदा आहिनि, गूंगा बहिरनि वटि बि ॿार वेंदा हूंदा, छो जी उन्हनि जो बि हक़ु आहे न, इशारे सां सम्झी सघंदा आहिनि। आत्मा सम्झण वारी त अंदरि आहे न, चित्र साम्हूं ॾिसी पढ़ी त सघंदा आहिनि न। बुद्धि त आत्मा में आहे न, भल अंधा लूला लंगड़ा आहिनि, परंतु कोई न कोई प्रकार सां सम्झी त सघंदा आहिनि न। जीअं जीवन बि जीअनि था न, अहिड़ी आत्मायूं बि कंहिं न कंहिं प्रकार सां पंहिंजो जीवन जीअनि था। त बाबा चवनि था कि हिन रीति जो जीअं ॻाल्हि सम्झे थो, असां हुनखे हुन रीति ज्ञान सम्झाए सघंदा आहियूं। अंधनि खे कन त आहिनि, तव्हां सीढ़ी जो चित्र त ॾाढो सुठो आहे तव्हांजो। इहे नॉलेज कोई खे बि सम्झाए स्वर्ग में वञण जे लाइक़ु ठाहे सघंदा आहियूं असां। ॾिसो बाबा जे ज्ञान में हाणे अहिड़ा ॿार बि ईंदा आहिनि, मतिलबु उहे बि स्वर्ग में हुया, लेकिन हाणे पंहिंजी कर्मनि अनुसार ॾिसो हुननि जो जीवन कीअं थी वियो आहे। इहे नॉलेज कोई खे बि साक्षात्कार सम्झाए करे स्वर्ग में वञण लाइक़ु ठाहे सघंदा आहियूं असां। ये नॉलेज कोई खे बि सम्झाए करे स्वर्ग में वठी वञण लाइक़ु ठाहे सघंदा आहियूं। आत्मा बाप सां वरसो वठी सघंदी आहे न, स्वर्ग में वञी सघंदी आहे। करे ऑर्गन्स डिफेक्टेड आहिनि, हुते त लूला लंगड़ा हूंदा न आहिनि। हुते आत्मा ऐं शरीर ॿई कंचन मिली सघंदा आहिनि। हुते त कोई बि लूला लंगड़ा हूंदा न आहिनि, हुते त आत्मा ऐं शरीर ॿई कंचन मिली सघंदा आहिनि। प्रकृति बि कंचन, नई चीज ज़रूरु सतो प्रधान हूंदी आहे। इहे ड्रामो ठहियलु आहे, हिकु सेकेंड न मिले ॿिए सां कुझु न कुझु फ़र्क़ु पवंदो आहे। ईअं ड्रामा खे ज्यों जो त्यों साक्षी थी करे ॾिसणो खपे। अहिड़े ड्रामा खे इहा नॉलेज तव्हांखे हाणे मिलंदी आहे, पोइ कॾहिं न मिलणी आहे। अॻियां इहा नॉलेज थोरी हुई, इहा अनादि अविनाशी ठहियलु ड्रामो चइबो आहे न। इनखे सुठी रीति सम्झी ऐं धारण करे कंहिंखे सम्झाइणो हूंदो आहे। इहे ज्ञान असां सुठी रीति सम्झी करे धारणा करे कंहिंखे बि सम्झाइणो आहे असांखे, कि आख़िर जीवन छा आहे। हिन ज्ञान सां बि असांखे छा सिखण लाइ मिलियो कि जीवन छा आहे, असांखे जीवन कीअं जीअणो खपे। तव्हां ब्रह्मण ई हिन ज्ञान खे ॼाणे सघंदा आहियो न। असां ब्रह्मण ई हिन ज्ञान खे ॼाणे सघंदा आहियूं। इहा त चोपचीनी आहे, ताक़त जी दवा आहे, तव्हांखे मिलंदी आहे। सुठा ते सुठे चीज जी महिमा कबी आहे न। नई दुनिया कीअं स्थापना थींदी आहे, वरी खां इहा राज्य कीअं थींदो आहे, तव्हां में बि नंबरवार ॼाणंदा आहिनि। जो ॼाणंदा आहिनि उहो ॿियनि खे सम्झाए बि सघंदा आहिनि। ॾाढा ख़ुशी रहंदी आहे न इहे ज्ञान सम्झी करे। कंहिंखे त पाइजी बि ख़ुशी न आहे। सभिनि जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। जेके बुद्धि में वेहींदो हूंदो, वीचार सागर मंथन कंदा हूंदा, त ॿियनि खे बि सम्झाईंदा। तव्हांजी पढ़ाई आहे जंहिंसां तव्हां इहा जीअं लक्ष्मी नारायण जहिड़ा ठहींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि तव्हां कोई खे बि सम्झायो कि तव्हां आत्मा आहियो। सभु आत्मा ई आहिनि। आत्मा ई परमात्मा खे यादि कंदी आहे। आत्मा सभु भाउ आहिनि। कहावत आहे न, गॉड इज़ वन। बाक़ी सभु मनुष्य में आत्मा आहिनि। सभी आत्माउनि जो पारलौकिक बाप हिकु ई आहे। सभी आत्माउनि जो पारलौकिक बाप हिकु ई आहे। जो निश्चय बुद्धि पक्का हूंदा, उन्हनि खे कोई फिराए न सघंदो आहे। जो निश्चय बुद्धि पक्का हूंदा न, उन्हनि खे कोई बि फिराए न सघंदो आहे। कचनि खे जल्दी फिराए ॾींदा। सर्वव्यापी जे ज्ञान ते केतिरी डिबेट कंदा आहिनि, उहे बि पंहिंजे ज्ञान में पक्का आहिनि। थी सघंदो आहे असांजे हिन ज्ञान जो न हुजे, उन्हनि खे देवता धर्म जो कीअं चई सघंदा आहियूं। आदि सनातन देवी देवता धर्म त प्राय लोप आहे न। त तव्हां ॿारनि खे मालूम आहे असांजो आहे आदि सनातन पवित्र प्रवृत्ति धर्म वारा हुयासीं असां। असांजो ई आदि सनातन धर्म पवित्र प्रवृत्ति वारो हुयो। असांजो जेको धर्म हुयो हुन में पवित्र प्रवृत्ति हुई।
हाणे त अपवित्र थी वई आहे न, त पहिरियों पूज्य हुयासीं उहे ई पुजारी ठहिया आहिनि न। हाणे जो पहिरियों पूज्य हुया उहे ई हाणे पुजारी बि ठहिया आहिनि। हाणे त अपवित्र थी विया आहिनि न। जो पहिरियों पूज्य हुया उहे ई पुजारी ठहिया आहिनि। बाबा चवनि था ॾाढा पॉइंट्स कंट थींदी त सम्झाईंदा रहंदा। ॾाढा पॉइंट्स कंट थींदी वेंदी, असांखे बुद्धि में धारणा सम्झ थींदी वेंदी न, त असांखे धारणा थींदी वेंदी, सम्झ थी वेंदी, त असां कंहिंखे बि कहिड़े बि समय अनुसार असां उन्हनि खे सभु ज्ञान ॾेई सघंदा आहियूं। बाप जीअं डॉक्टर हूंदो आहे न, जहिड़ी बीमारी हुजे धीरे धीरे दवाई ॾेई ॾेई करे एक्सपर्ट थी वेंदो आहे। पोइ फटाफट जेको पेशेंट जहिड़ो हुजे उनखे ओड़ी दवाई ॾींदा आहिनि, हाई डोज लो डोज जेकी बि हूंदी आहे। बाप तव्हांखे सम्झाईंदा आहिनि, तव्हां पोइ ॿियनि खे सम्झायो कि सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। बाप असांखे सम्झाईंदा आहिनि, पोइ असां ॿियनि खे बि सम्झायूं कि सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। सिवाय तव्हांजी ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। असां बि सम्झियो आहे न हीअ सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, सिवाय असांजे ॿियो कोई बि ॼाणंदा न आहिनि। त बाबा ॾिसो असां केॾी महिनत कई अथई, असांजी बुद्धि जो तालो खोलियो अथई न, त सिर्फ़ु ख़ुदि वठी न रखो, सर्विस करो। बाबा चवनि था सर्विस करो। हर आत्मा खे बाबा जो ज्ञान ॾिनो अथई, उहो जेतिरो तव्हां वीचार सागर मंथन कंदा रहंदव, बाबा खे यादि कंदा रहंदव, ओतिरो विश्व में ॿियनि आत्माउनि खे बि ज्ञान गहराई सां सम्झ में ईंदो वेंदो। वायुमंडल शुद्ध थींदो वेंदो, हीअ विश्व सतो प्रधान पवित्र थींदी वेंदी। बाबा चवंदा आहिनि कि सिर्फ़ु ॿियो कुझु बि न, कम से कम तव्हां हुनजे बारे में वीचार सागर मंथन करो, बाबा खे यादि कंदा रहो, त ऑटोमेटिकली वायुमंडल ठही वेंदो आहे। तव्हां में बि नंबरवार आहिनि। बाबा खे बि घड़ी घड़ी पॉइंट्स रिपीट करणी पवंदी आहे, छो जो नया नया ईंदा आहिनि न। शुरू में कीअं स्थापना थी, तव्हां खां पुछंदा, पोइ तव्हांखे बि रिपीट करिणो पवंदो आहे। तव्हां ॾाढा बिज़ी रहंदा आहियो, चित्रनि ते बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो, परंतु ज्ञान जी धारणा सभिनि खे हिकु रस त न थी सघंदी आहे न। हिन में ज्ञान खपे, यादि खपे, धारणा ॾाढी शुद्ध खपे। हिन में बि मुख्य धारणा कहिड़ी, पवित्रता। जेतिरी तव्हां पवित्र आत्मा थींदी वेंदी, विकार बुराइनि जी अविद्या थींदी वेंदी, सदा स्मृति स्वरूप रहंदासीं बाबा जी यादि में, ओतिरी असांखे धारणा सुठी थींदी वेंदी, ओतिरी पोइ असांजी सेवा बि सुठी थींदी वेंदी। छो जो धारणा हूंदी, धारणा मुहूर्त आत्मा, पोइ ऑटोमेटिकली हुनजी संकल्प बोल कर्म द्वारा सेवा थींदी रहंदी आहे। सतो प्रधान ठहिण लाइ बाप खे ज़रूरु यादि करिणो आहे। कई ॿार त पंहिंजे धंधे में ई फसियल आहिनि, कुझु बि पुरुषार्थ न करे सघंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे। कल्प पहिरों जो जेतिरो पुरुषार्थ कयो ओतिरो ई कंदा, पिछाड़ी में तव्हांखे हिकदमि भाई भाई थी करे रहणो आहे। सभी आत्मायूं भाव आहियूं, बसि ॿियो की कुझु बि ध्यान में न अचे। पिछाड़ी में हाणे खां ई जॾहिं अभ्यास कंदासीं, तॾहिं त पिछाड़ी में बि उहा अभ्यास असांजो प्रैक्टिकल में थी सघंदो न। ईअं न पिछाड़ी में असांजी अवस्था थींदी त पिछाड़ी में ई पुरुषार्थ कंदासीं। बाबा चवनि था पिछाड़ी में तव्हांखे हिकदमि भाई भाई थी करे रहणो, हुन जे लाइ बहुत काल जो अभ्यास खपे। नंगा आयासीं, नंगा ई वापसि वञिणो आहे। अहिड़ो न थिए पिछाड़ी में कोई असांखे यादि अचे न, ॿियो कोई बि यादि न अचणु खपे। हाणे त कोई वापसि वञी न सघे, जेसि ताईं विनाश न थिए स्वर्ग में कीअं वञी सघंदो। ज़रूरु या त सूक्ष्म वतन में वेंदो या हिते ई जन्म वठी वठंदो। बाक़ी जो कमी रही हूंदी उनजो पुरुषार्थ कंदा, उहे बि ॾाढा वॾा थी करे पोइ सम्झी सघंदा। भई ॿियो जन्म वरितई त बचपन में त न सम्झी सघंदा, थोरा वॾा थींदा त सम्झंदा। इहे बि ड्रामा में सॼी नूंद आहे। तव्हांजी हिकु रस अवस्था त पिछाड़ी में थींदी असांजी, पर असांखे पुरुषार्थ हाणे खां ई करिणो न। भले हिकु रस स्थिति असांजी पिछाड़ी में थींदी,
लेकिन असांखे अभ्यास त हाणे खां ई करिणो न। ईअं न लिखण सां सभु यादि थी सघंदो। पोइ लाइब्रेरीज़ आदि में एतिरी किताबियूं छो हूंदियूं आहिनि? डॉक्टर्स वकील माण्हू ॾाढा किताबियूं रखंदा आहिनि, स्टडी कंदा रहंदा आहिनि। उहो मनुष्य जे वकील ठहींदा आहिनि। तव्हां आत्माउनि जा वकील ठहींदा आहियो। उहो मनुष्य जा वकील ठहींदा आहिनि। असां आत्माउनि जा वकील ठहींदा आहियूं। आत्माउनि खे पढ़ाईंदियूं आहिनि। उहा जिस्मानी पढ़ाई आहे या रूहानी पढ़ाई आहे? हिन रूहानी पढ़ाई सां पोइ 21 जन्म भूल चुक न थींदी असांखे। माया जे राज्य में ॾाढी भूल चुक थींदी रहंदी आहे, जे कारण पोइ सहन बि करिणो पवंदो। जे कारण सां पोइ सहन बि करिणो पवंदो आहे। जो पूरा न पढ़ंदा आहिनि, कर्मातीत अवस्था खे न पाईंदा आहिनि, त सहन करिणो ई पवंदो न। जो पूरा न पढ़ंदा आहिनि, कर्मातीत अवस्था खे न पाईंदा आहिनि, त उन्हनि खे सहन बि करिणो पवंदो। किथे न किथे कुझु न कुझु कर्मातीत अर्थात निंदा स्तुति मान अपमान जय पराजय सभिनि में समान स्थिति। अगरि असां पूरी रीति न पढ़ंदासीं त असांखे कॾहिं कॾहिं सहन करिणो पवंदो। कोई असांजी निंदा कंदो, कोई असांजी ग्लानी कंदो, त असांखे उहो सहन करिणो पवंदो न। लेकिन कर्मातीत स्थिति वारा त उन्हनि खे त सभिनि में समान उहो आहे, उन्हनि जो समान अवस्था आहे उन्हनि जी, त उन्हनि खे कुझु सहन न करिणो पवंदो। त सदा बाप जी लव में लवलीन रहंदा। पोइ पद बि कम थी वेंदो। अगरि असांखे ईअं लॻंदो आहे न मूंखे सहन थो करिणो पए, भला असांजी कर्मातीत अवस्था न आई आहे। वीचार सागर मंथन करे ॿियनि खे बि ॿुधाईंदा रहंदव, तॾहिं चिंतन हलंदो। वीचार सागर मंथन करे ॿियनि खे ॿुधाईंदा रहंदव, तॾहिं चिंतन हलंदो रहंदो न। वीचार सागर मंथन करे ॿियनि खे ॿुधाइण लाइ हूंदो बि मूंखे क्लास कराइणी आहे, हिननि खे ॿुधाइणो, तॾहिं त हलंदो न। जॾहिं असांखे ॿियनि जे लाइ रोटी ठाहिणी हूंदी आहे, तॾहिं त असां तयारी कंदा आहियूं न। रोटी ठाहिणी ई न आहे त छो तयारी कंदासीं? ॿार ॼाणंदा आहिनि कल्प पहिरियों बि अहिड़े बाप आयो हुयो जंहिंजी शिव जयंती मनाई हुई। लड़ाई आदि जी त कोई ॻाल्हि ई न आहे, बाबा चवनि था। उहे सभु शास्त्रनि जी ॻाल्हियूं आहिनि। इहा पढ़ाई आहे न, आमदनी में ख़ुशी थींदी आहे। जंहिंखे लाख हूंदा उन्हनि खे जास्ती ख़ुशी थींदी आहे। जंहिं वटि लख हूंदा उन्हनि खे जास्ती ख़ुशी थींदी आहे। कोई लखपति बि हूंदा आहिनि, कोई कखपति बि हूंदा आहिनि, अर्थात थोरे पैसे वारा बि हूंदा आहिनि। कोई लखपति बि हूंदा आहिनि, कोई कखपति बि हूंदा आहिनि, जंहिं वटि थोरा सा ई पैसा हूंदा आहिनि। त जंहिं वटि जेतिरो ज्ञान रतन हूंदो, ओतिरी ख़ुशी बि उन्हनि खे थींदी। जंहिं वटि जेतिरो ज्ञान हूंदो, हुनखे ओतिरी ख़ुशी बि थींदी वेंदी। हिन करे असां वटि जेतिरो ज्ञान आहे न, हुनखे मनन चिंतन कंदा रहंदासीं त इहे ई त खज़ानो आहे न। ॾिसो मां बाप चई न, जंहिं वटि लख हूंदा आहिनि उन्हनि खे ख़ुशी हूंदी आहे। अरे वाह, असांखे त लख करोड़ आहिनि। हिते बाबा जे ज्ञान में केरु ख़ुशि रहंदो? जंहिं वटि ॾाढा सारा ज्ञान रतन बुद्धि में हूंदा। हर ॻाल्हि में, हर सिचुएशन खे पार करण लाइ जो बाबा ज्ञान ॾिनो अथई, श्रीमत ॾिनी अथई, शक्ति ॾिनी अथई, गुण ॾिना अथई, अगरि उहा आहे त सभिनि जी आत्मा में, लेकिन उन्हनि खे यूज़ करण जी बि सम्झ हुजे, अनुभवी हुजे, स्वरूप हुजिणो खपे, तॾहिं उहा आत्मा सदा ख़ुशि रहंदी। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, वीचार सागर मंथन करे स्वयं खे ज्ञान रत्ननि सां भरपूर करिणो आहे। ड्रामा जे राज खे सुठी रीति सम्झी करे ॿियनि खे सम्झाइणो आहे। बाबा चवनि था कहिड़ी बि ॻाल्हि में अफ़सोस न करे सदा हर्षित रहणो आहे असां सभिनि आत्माउनि खे।
ॿियो आहे पंहिंजी अवस्था बहुत काल सां हिकरस ठाहिणी आहे ताकी पिछाड़ी में हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई यादि ई न अचे असांखे। अभ्यास करिणो आहे असां सभु आत्मा भाई भाई सभिनि खे हाणे वापसि वञिणो आहे परम धाम बाबा वटि वञिणो आहे न असां सभिनि खे। वरदाना अलबेलेपन जी लहर की विदाई ॾे सदा उमंग उत्साह में रहण वारा समझदार आत्मा ठहो। कई बार ॿियनि खे ॾिसी स्वयं अलबेला थी वेंदा आहिनि, सोचंदा आहिनि इहे त थींदो ई आहे हलंदो ई आहे, छा हिकु ठोकर खाई त उनखे ॾिसी करे अलबेले में अची करे ख़ुदि बि ठोकर खाइणो। ये समझदारी आहे। बाप दादा खे रहम ईंदो आहे की अहिड़ा अलबेला रहण जे लाइ पश्चाताप जी घड़ियूं केतिरी कठिन हूंदियूं न। भई हाणे अगरि जेका असां माण्हू अलबेला थी करे हलनि था हिक ॿिए खे ॾिसी करे उन्हनि खे अंत समय में केॾो पश्चाताप थींदो की असांखे केॾो सारो समय मिलियो ऐं असां पुरुषार्थ न कयो, हिक ॿिए खे ॾिसी अलबेला थी वियासीं। इन करे समझदार ठही अलबेलेपन जी लहर खे ॿियनि खे ॾिसण जी लहर खे मन सां विदाई ॾियो। ॿियनि खे न ॾिसो, सदा बाप खे ई ॾिसंदा रहो। स्लोगन आहे वारिस क्वालिटी तैयार करो तॾहिं प्रत्यक्षता जो नगाड़ो वॼंदो। वारिस क्वालिटी खे तैयार करिणो आहे। वारिस क्वालिटी अर्थात सभु चइनि सब्जेक्ट में नंबर 1। त असांखां कोई अॻियां वधे थो सम्झो, अगरि तव्हांखे लॻे थो कि तव्हांखां कोई ज्ञान योग धारणा में अॻियां वधे थो त हुननि जे जीवन में रुकावट न विझो। हीअं न कि अरे इहे मूंखां अॻियां थो निकिरी वञे। ख़ासि टीचर्स, अगरि टीचर्स खां अॻियां कोई वञे थो त हुनखे जेलसी न थियणी खपे। हीअं न इहे त स्टूडेंट मूंखां छा अॻियां वेंदो। कई बार थींदो आहे न अगरि कोई ॿार ज़्यादा अॻियां वञे त पोइ टीचर हुनखे चुप कराए ॾींदी आहे या हुनखे कोई प्रॉपर रिस्पॉन्स न मिलंदो आहे, जो हुनखे खपे उहो न मिलंदो आहे कि अरे न तव्हां छा कंदव, ईअं छा कंदव। ईअं न करिणो खपे। ये शिव बाबा जो यज्ञ थो हले न, असां त सिर्फ़ु निमित आहियूं। ब्रह्मा बाबा ईअं करनि हा त ॿुधायो जे हेॾा सारा ॿार तयारु थियनि। ब्रह्मा बाबा खां बि केॾा ॿार, ये चित्र आदि ब्रह्मा बाबा चई न, ये चित्र आदि मैगज़ीन्स आदि एॾी सारी सेवा त ॿारनि कई। ब्रह्मा बाबा काॾे विया, लेकिन ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा कराई न। त लेकिन ॿार ईअं अॻियां वधनि पिया, एॾा प्रदर्शनी करनि पिया, एॾो नाम करनि पिया। ब्रह्मा बाबा बि सोचे अरे इहे मूंखां अॻियां था निकिरी वञनि ऐं हिननि खे हाणे मां ज्ञान जो इहे नथो ॾियां, इहो मुरली बाबा जी नथो पहुचायां। त पोइ कीअं एॾी सारी प्रत्यक्षता जेकी बि थी आहे हाणे ताईं, त हाणे असांखे ब्रह्मा बाप समान ठहिण अर्थात सभिनि खे अॻियां वधाइणु। जंहिंमें जो क्वालिटी आहे, जंहिंमें जो विशेषता आहे, उनखे उन रीति मदद करे, योगदान करे, शक्ति ॾेई अॻियां वधायो। भले तव्हां नथा करे सघो लेकिन ॿिया त करे था सघनि न। त असांखे हुन रीति उन्हनि आत्माउनि खे अॻियां वधाइणो आहे। कंहिंजे बि अॻियां वधण सां असांखे कॾहिं बि जेलसी न करणी खपे, कंहिंखे बि किराइणो न खपे। तॾहिं ई बाप दादा जी प्रत्यक्षता थींदी। छो जी ड्रामा में जंहिंजो जो पार्ट आहे उहो हुनखे वॼाइणो ई आहे, हुनखे सिखणो ई आहे, हुन लाइ हुनखे तयारु थियणो ई आहे। अगरि तव्हांजे कारण उहा आत्मा हुन कम में, हुन कार्य में अॻियां नथी वधी सघे त केॾो वॾो विघ्न आहे। हिकु आत्मा असां हिकु आत्मा खे नथा वधणु ॾियूं त पूरी विश्व जी आत्मायूं सफ़र कंदियूं। एॾो वॾो पाप ख़ुदि जे मथां, है न, एॾो वॾो पाप ख़ुदि जे मथां असां खणी करे वेठा आहियूं। त सोचो असांजी छा गति थींदी धर्मराजपुरी में। बाबा चवनि था वारिस क्वालिटी तैयार करो तॾहिं ई प्रत्यक्षता थींदी। त हाणे कोई बि आत्मा कंहिंमें बि अॻियां वधे थी, कुझु बि तव्हांखे लॻे थो हा भई इहा बाबा जी वारिस क्वालिटी आहे, त हुनखे ॿियो ई सहयोग ॾियो, हुनखे ॿियो ई मदद करो, न कि रुकावट विझो। तॾहिं बाप दादा जी प्रत्यक्षता थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।